दोस्तों अज नंढे हैदर जो एल्बम नंबर बो है जो पारस कंपनी जो रिलीज़ चला है। सिंधी महफ़िल है, जूनियर हैदर रिंद लिखल है न। फारूक अहमद कमेंट्स कई है, उनकी कमेंट्स शामिल कंदासीं। ॿियनि दोस्तनि के गुज़ारिश है जेके ॾिसनि था कमेंट्स कनि, कमेंट्स शामिल कंदासीं। हर कंहिं दोस्त जो नालो खणंदासीं। हिन कैसेट में कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा उहो ॿुधाईंदासीं। हाणे फारूक अहमद जी वॾी महिरबानी। भाई आपका काम बहुत अच्छा है, मुझे पसंद है। बड़ी मेहरबानी फारूक भाई, और बहुत बहुत मेहरबानी आपकी, आपने मेरी कमेंट शामिल की। मेहरबानी तव्हांजी आहे जो तव्हां कमेंट्स कयो था ऐं पंहिंजी कीमती राय ॾियो था। हिन एल्बम में ज़बरदस्त गीत आहिनि। सिंधी ॾींहं थी विया, ॾिठे ॾींहं थी विया एल्बम जो टाइटल आहे। हिन एल्बम में 8 कलाम आहिनि नंढे हैदर जा। हैदर रिंद जो ही माइट आहे नंढो हैदर। हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि तव्हांखे ॿुधायूं था। सब खां पहिरियां जेके नवां दोस्त आहिनि चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं लाइक कनि ऐं दोस्तनि ताईं शेयर कनि। हे साईं ॾिसो तव्हां ॾिठल त हूंदो, काफ़ी माण्हुनि खे ख़बर बि न आहे, काफ़ी माण्हू पुछनि था। पहिरियों कलाम हिन जो जेको आहे, हुन कलाम जा बोल आहिनि, छो थो सुहिणा करीं, एजाज़ थेबो जो कलाम आहे। हुन खां पोइ ॿियो कलाम आहे, तुंहिंजो मुल्क आहे कहिड़ो, करीम बख्श खीरीअ जो कलाम आहे। उन खां पोइ आहे शरीफ़ जुणेजे जो कलाम आहे, अॼु सुबुह साम्हूं। उन खां पोइ आहे दिलि कंहिं सां कर न प्यार, फ़क़ीर सुमरे जो कलाम आहे। उन खां पोइ बख़्तियार अली खीरीअ जो कलाम आहे, मुंहिंजा बोल प्यारा पाणी छो नथो। उन खां पोइ आहे ॾिठे के ॾींहं थी विया, रज़ा मोहम्मद खीरीअ जो कलाम आहे। उन खां पोइ आहे बख़्तियार खीरीअ जो कलाम आहे, सुहिणा तुंहिंजी, सुहिणा तुंहिंजी ज़ुल्फ़नि। उन खां पोइ आहे सूंहं जा सुहिणा, अकबर बबर जो कलाम, तमामु बहितरीनु। एल्बम कंप्लीट थी चुको आहे। जंहिं दोस्त खे पसंदि आयो हुजे लाइक करे, ऐं जेके नवां दोस्त आहिनि पंहिंजी कीमती राय ज़रूरु ॾियनि। हे कमु इन करे रखियो वियो आहे, इहे काफ़ी दोस्त ॻोल्हींदा रहंदा आहिनि, सर्च कंदा रहंदा आहिनि यूट्यूब ते हिन एल्बम में कहिड़ा कलाम आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा आहिनि कलाम। ऐं उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त अची ॾिसनि, वीडियो मुंहिंजो ॾिसनि त उनखे ख़बर पइजी वेंदी त नंढे हैदर में वॉल्यूम 2 में कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि, केतिरा कलाम आहिनि। उन्हनि जी मालूमात तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त तव्हांखे ॻोल्हण में बि आसानी थी वेंदी त हिन में ही कलाम आहिनि। ठीकु आहे दोस्तों, पंहिंजी कीमती राय ज़रूरु ॾींदा। ऐं जंहिंखे वीडियो पसंदि अचे वीडियो लाइक करे, जंहिंखे न आहे पसंदि त भले स्किप करे हलियो वञे।